मुस्कुराईंदे मिलंदा आहियो, उहो मुस्तक़िल कीअं मुस्कुराईंदे माण्हुनि सां मिलो था ऐं उथवे कयो था। हू हुनखे कोन चयो हो, उनखे चयमि त पंहिंजा साथी आहिनि, दोस्त आहिनि, पसंदि कंदड़ आहिनि, फैन्स आहिनि। अॼु तव्हांखे ॿुधायां थो त क़ौमी अवामी तहरीक जे इब्तिदाई ॾींहंनि में कुझु दोस्तनि जो एॾो गुरूर वारो, एॾो तकब्बुर वारो रवैयो मूं ॾिठो हो पंहिंजे नंढपण में, जो हमेशह सोचींदोसि त ॻाल्हि केॾे वॾे इनकलाब, केॾे वॾे आदर्श, केॾे वॾी तब्दीली जी आहे, ऐं माण्हुनि सां रवैयो केॾो ब्यूरोक्रेटिक, केॾो गुरूर वारो, केॾो तकब्बुर वारो, केॾो पैट्रनाइज़िंग, केॾो ओपरो, ईअं छो आहे? वण जेतिरो वॾो थिए ओतिरो वधीक झुकणु खपे, ओतिरी वधीक छांव ॾे। शेख हयास जे त मजमूए जो नालो आहे त बड़ जी छांव अॻे खां घाटी, बड़ जूं लामूं त माण्हुनि ते छांव करणु खपनि, न की माण्हुनि खे थूना आणनि, न की माण्हुनि खे माण्हू धिके। मूंखे ॾाढा तल्ख़ तजुर्बा हुआ। पलीअ साहब जो फार्मूलो इहो हो, नंढपण में त माण्हू पाण सर्वाइव करे, पाण निकिरे ऐं पाण वधीक तनक़ीद जा बचे, उन ते तबसरा थी वञनि त पाण वधीक सुठो मज़बूत थींदो। ऐं कुझु दोस्तनि हुनजो भरपूर फ़ाइदो वरितो त पलीअ साहब राज़ी आहे तनक़ीद में, तंहिंजे करे अचो त दॿियूं। उन मां 4-5 बाक़ियात अञा हिते मौजूदु आहे, उन्हनि जीअण जंजाल करे छॾियो। माना अहिड़ो अशर कयूं जो लतीफ़ाबाद में हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई, पलीजो साहब जेल में हो, आऊं काफ़िले सां गॾु लतीफ़ाबाद वठी वियुसि। उहो हमरा दर ते वेठो हो, 80 बि लतीफ़ाबाद जे 4:45 जे, ऐं आऊं लथुसि। मूंसां आदि अख़्तर हुई, 2-3 ॿिया माण्हू हुआ। उन्हनि खे अंदरि वञी मूंखे चई, तूं छो आयो हुई? मूं चयो, ही सभु गॾिजी आया आहिनि, तोखे त कोन सॾायो वियो। आऊं 13-14 सालनि जो या 12 सालनि जो ॿारु हुअसि। मूंखे सम्झ में कोन आयो त हिकिड़ो 12 सालनि जो ॿारु या 14 सालनि जो ॿारु, जंहिंजो पीउ कोट लखपत जे क़ैद में पियो आहे, ऐं हुनखे ई दरवाज़े ते छो बीहारियो बीठो आहे? पोइ पलीअ साहब हिकिड़ो किताबु तव्हां पढ़ियो हूंदो, हिकिड़ो ख़त लिखी मूंॾां कापी में, उहो लिखी त वञी अयाज़ खे ॾेई छॾियो, हुन हमरा विच में वञी छपराए कढियो। मूंखे पोइ चई पहिरीं वञी छपराए कढी। अहिड़ा मज़ेदार क़िस्म जा किरदार हुआ। तंहिंजे करे मूं इहो सोचियो ज़िंदगी में त माण्हू छा बि थी पवे, वकील थे, डॉक्टर थे, सर्जन थे, इंजीनियर थे, हिकिड़ो त नंढपण जा उहे दोस्त जेके घिटियुनि ते नाली ते असीं वेही खेॾंदा हुआसीं, नालियुनि जे भरिसां बिलोर वेंदो हो नालीअ में, पोइ हीअं नालीअ में विझिबो, हथ बिलोर खे कढी सुथण सां उगी वरी हीअं करे वरी हीअं छाटणबो। त हाणे उहे नालियुनि में खेॾंदड़, बाल किरमिच जा मेड़ींदड़ उहे घिटियुनि वारा दोस्त, उन्हनि में के बेरोज़गार आहिनि, के क्लर्क थी विया, किन वीचारनि खे रोज़गार कोन मिलियो। हिकिड़ो हुन मां पुलिस जो सिपाही थियो, शहज़ादो नालो हुअसि। ऐं हिकिड़े जलसे में विस्पे, उहो रस्ते ते बीठो हो, उनजो DSP मूंसां उपोयां बीठो, मूं सॾे उनखे चयो, शहज़ादो त कोन ई, चयो आयुमि। हुनखे भाकुर पातो, हुनजे अखियुनि में घोड़ा ॻड़ी आया। हिकिड़ो ॿियो दोस्त आहे, उहो हींअर ते सुञाणनि, उहो एरीगेशन में क्लर्क आहे, मूंसां मॉडल में गॾु पढ़ियो आहे, अलाए हिते वेठो आहे अलाए कोन वेठो आहे, टालपुर साहब आहे। इन क़िस्म जा दोस्त नंढपण जा, ऐं उहे साथी। मसलन ही सरताज चांडियो वेठो आहे। 2-3 साल अॻु में सरताज चांडियो जे ख़िलाफ़ पार्टी खे शिकायतूं हुयूं, ऐं हुनजे सरगर्मियुनि खे कुझु ॾींहंनि लाइ झको कयो वियो हो। पोइ जेके दोस्त मर्कज़ में वेठा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त उन वक़्तु
ॿियनि दोस्तनि जे रवैये जी मूंखे ख़बर न आहे। मुंहिंजो ताल्लुक उन सां ईअं ई रहियो। ऐं कॾहिं बि इहो न सोचींदो आहियां त माण्हू हींअर छा आहे। ऐं ॿ ॻाल्हियूं ॾिसंदो आहियां त हिकिड़ो इहो माण्हू अॻे छा हो, ॿियो इहो माण्हू आईंदे छा छा थी सघे थो। तंहिंजे करे हाल जी बि अहमियत आहे त हिन वक़्तु हिन माण्हूअ जो किरदारु कीअं आहे, इन जी तमामु वॾी अहमियत आहे। पर इन ताल्लुक खे रुॻो इन सां लॻापे छॾिजे ऐं इहो न ॾिसिजे त हिन माण्हूअ माज़ीअ में छा छा कयो। मूं ॾींहुं नूर अहमद कातियार खे चयो ऐं दोस्तनि खे चयुमि, मुंहिंजो ही जेका पंहिंजी कॉन्फ्रेंस पई थिए मरकज़ी, इन कॉन्फ्रेंस में ऐं रिक्वेस्ट थो कयां इलेक्शन कमीशन खे, मुंहिंजो अर्ज़ु पुॼायो इलेक्शन कमीशन जे दोस्तनि वटि, राशिद वटि ऐं सभिनी वटि, त हिन कॉन्फ्रेंस में असांखे हकीम हाले पोटे जी घरवारी खपे, असांखे आशिक़ जुणजे जा भाउर खपनि, असांखे शहीद नवाज़ कंडाणी जी घरवारी खपे, असांखे लतीफ़ बलोच जी फैमिली खपे, असांखे सतार उन्हनि जो पुटु खपे, असांखे रसूल बख्श ॾेथो खपे, अमारुल्ला बपड़ जी भेण अची मूंसां मिलंदी आहे, गगो पाए, वॾी हिकिड़ी जामर्द बहादुर, मूं चवां थो वॾी भेण घुराए ॾियो अमारुल्ला बपड़ जी, जेका हमेशह मुंहिंजे मथे ते अची हथु रखंदी आहे। अवामी तहरीक जो कमु लथो, कागर फाटो वारी पॉलिटिक्स न हुअणु खपे। आयो काफ़िलो, रेल में माण्हू चढ़ियो, ॻाल्हि छुटी, केरु लही वियो टंडे आदम खे ख़बर कान्हे, केरु शहजादपुर लही वियो ख़बर ई कान्हे। यादि रखणु खपे त ही माण्हू असां सां ॿ ॾींहं हलियो, यादि रखणु खपे। मूं नूर अहमद खे, अनवर सुमरे खे चयो, मुंहिंजो असीं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जे घर माण्हू मोकिलियो ऐं जेकॾहिं हुनजे घर मां को अचणु चाहे त अॼु उहो अची सदारत करे। लियारी जे हुननि बलोचनि खे घुरायो जेके मोहबत सिंध रैली में गॾु आहे। तारीख़ रुॻो इहा न ॾिसो त हींअर खीसे में छा पियो आहे, इहो बि सोचो त इहो जेको खीसो अथव कमीस जो, इन कमीस खे ठहण लाइ कहिड़ा कहिड़ा ॾुखिया ॾींहं गुज़ारिया हो, जंहिंजे नतीजे में अॼु इहा कमीस पाए पिया हलो, जंहिंजे खीसे में पैसा पिया अथव। तंहिंजे करे अॼु क़ौमी अवामी तहरीक जे हिन सॼी इलेक्शन जी ऐं हिन कामयाब तरीन पाकिस्तान जी हिस्ट्री में इलेक्शन जी आउं मुबारकबाद उन अज़ीम शख़्स खे ॾींदुसि जंहिं बिज छटियो आहे पंहिंजे क़ाइद मोहतरम रसूल बख्श फली जेके। फलीजो साहब, तव्हीं सम्झो था, तव्हां अक्सर सम्झंदा हूंदा त आया साहब या अनवर सुमरो या ॾाढा कादर या नूर अहमद कातियार इहे पॉलिसीज़ ठाहिनि पिया ऐं ज़बरदस्त कम पिया कनि। आउं तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं पलीअ साहब जी इन हर शइ ते नज़र, चौकसी, बहस मुबाहिसो, हिदायत, दड़को, तनक़ीद ऐं शाबस न हुजे हा त असीं गुज़िरियल 3 सालनि में ही कामयाबियूं माणे न सघूं हा। तव्हां सोचो कहिड़ा कहिड़ा दौर गुज़ारिया आहिनि क़ौमी अवामी तहरीक गुज़िरियल 2.5-3 सालनि में। पाकिस्तान जी का पॉलिटिकल पार्टी तसव्वुर करे सघे थी, का बि वॾियूं पार्टियूं, पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं